दोस्तों अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह अदा ही बलोचिस्तान जा चश्मा न ही बलोचिस्तान जो शफ़ाफ पानी न बल्कि ही सिंध जो ही सोहनी सिंध जी गोरख हिल स्टेशन जो हिकिड़ो चश्मो आहे उन जे अंदर ही शफ़ाफ ऐं क्लियर क्रिस्टल वाटर आहे। तव्हां ॾिसी सघो था दोस्तो ही रंग बिरंगी पत्थर ऐं अंदरि सफ़ा सनियूं नंढड़ियूं मच्छूं ॾिसण में पियूं अचनि। छा त यार ख़ूबसूरत पाणी आहे, उन जूं लहरूं। मां ही मोबाइल पंहिंजो पाणी जे अंदरि खणी वञी तव्हांखे दुनिया ॾेखारियां। तव्हां पाण अंदाज़ो लायो त ही पाणी जो जेको पूल आहे केतिरो ख़ूबसूरत ऐं केतिरो क्लियर एंड क्रिस्टल वाटर इन जे अंदरि मौजूदु आहे, केतिरो शफ़ाफ़ आहे। ऐं हिन जी ऊन्हाई बि तव्हां ॾिसो, छा त यार वाटर आहे, छा त पाणी आहे, थधो बिस्त। गोरख हिल स्टेशन सुहिणी सिंध में ही पाणी जमा थियल आहे। ॾिसो यार अंदरि खणी था हलूं पाण मोबाइल खे। यार सुभान अल्लाह, जबरदस्त। इहा पंहिंजी सिंध आहे।